लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं मोहतरमा अदी हमीदा गांगरू सां जारी आहिनि ऐं वक़फ़े खां अवल हुन 2.5 साल जेके नज़ीर अब्बास सां शादी खां पोइ नज़ीर अब्बासी जेको पंहिंजी हयाती बाक़ी रहियो उहो सॼो हाल अहिवाल हुनजे क़त्ल थियण ताईं ऐं उन खां पोइ जेको कुझु थियो उहो सॼी ॻाल्हि थी ॿुधाई। हाणे अदी सां ॻाल्हायूं था त उन खां पोइ छा थियो, हुन पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी। जी अदी। अदा जीअं नज़ीर जी शहादत जी असांखे को ख़बर पई न 9 तारीख़ ते ख़बर पई। पोइ असां हालांकि हफ्से बेजा जी रिट पिटीशन त असां पहिरियां ई दाख़िल कई हुई। असांजो वकील हुयो बैरिस्टर बुधू त पोइ जेको आहे सो जॾहिं शहादत जी ख़बर पई त पोइ वरी जॾहिं पहिरीं हियरिंग हुई त उन में पोइ असांजे वकील कोर्ट खे इहो ॿुधायो त जंहिं साथीअ जी असां हफ्से बेजा जी रिट पिटीशन दाख़िल कई उहो शहीद थी वियो आहे। उहा ई 17 तारीख़। पोइ हुननि वरी असांखे इहो 2 तारीख़ ॾिनी 24 तारीख़। पोइ 24 तारीख़ ते हुननि इहो चयो त असां ॿीहर भला पोस्टमार्टम करायूं, जंहिं ते असांजे वकील साहिबु इहो चयो त पोस्टमार्टम छो, असांजी जेका पहिरीं रिपोर्ट आहे उहा तव्हां ॾियो न। पोइ ईअं करे जेको आहे सो पोइ केस खे असां क्लोज़ कराए छॾियोसीं। वकील पोस्टमार्टम छो न करायो? छाकाणि जो पोस्टमार्टम में वकील साहिब जी इहा राय हुई त असां वटि एतिरा सोर्स न आहिनि ऐं जेका हुकूमत पाण कातिल आहे उहा छा चवंदी, छा उहो पोस्टमार्टम फेयर अचे? हा, का बि डेड बॉडी हुन में विझी छॾनि असां छा पिया करे सघूं, हा न, असां कुझु न पिया करे सघूं। छाकाणि जो उन खां अॻु में असांखे ख़बर पई त क़बर सां कंहिं हथ चुरांद कई आहे, न, त अहिड़े तरीक़े सां हाणे उहो वरी कानूनी जेके भला हाणे वक़्तु गुज़री वियो आहे। मां हिकिड़ी ॼट के हिसाब सां थो पुछां अव्हां खां त उहो जो पोस्टमार्टम थिए हा त इहा बि कंफर्म थिए हा त नज़ीर अब्बासी खे अदा छो थिया? जॾहिं हिकिड़ो पहिरियों पोस्टमार्टम आहे उन में छा लिखियलु आहे? उन्हीअ में जीअं हाणे उन टाइम ते त हिननि जो नेचुरल डेथ आहे, पर जॾहिं मोहतरमा 94 में आई हुअ पोइ असां त पोइ जी ॻाल्हि आहे इस्लाम, हा न, मां इहा ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि खे मां प्लस थी कयां त जॾहिं उतां पोइ उन केस खे असां रीओपन कराइण जी ॻाल्हि कईसीं त उन में ख़बर पई त नज़ीर जे जिस्म ते 12 ज़ख़्म हुया, हा न, जेका कराचीअ में अची करे हिननि जो जेको केरु हो इहो बाबर नसीरुल्ला बाबर, हा, उन पोइ ॿीहर जॾहिं हिननि खे चयो पुलिस खे त पोइ वरी त उन में जेका रिपोर्ट असांखे हिननि ॾिनी त उन में हिननि चयो त 12 ज़ख़्म हुया। उहा रिपोर्ट आहे तव्हां वटि? रिपोर्ट मूंखे यादि नथो अचे हिन महिल, पर केस सॼो असां वटि आहे, हा न। पोइ उन में बैरिस्टर अख्तर हुसैन एडवोकेट जो उहो बयानु अथव जंहिंमें हुन चयो आहे। पर पोइ डॉक्टर शफ़क़त अब्बासी उन टाइम ते RMO हो ऐं वाहिद माण्हू उहो हुयो जेको उन टाइम ते मौजूदु हुयो जंहिं नज़ीर खे ॾिठो हुयो। अच्छा। नज़ीर खे हिन जे आॾो आंदो आहिनि, पर हे जूनियर हो तमामु घणो, हे एतिरो इन्वॉल्व न हुयो। उन जो चवणु आहे त जेको डॉक्टर मुस्तनसर या ईअं करे कुझु नालो ॿुधायईं त उन पोइ नज़ीर डॉक्टर शफ़क़त अब्बासी खे चयो जॾहिं हो जेल में वरी पोइ उन खे कंहिं साज़िश जे तहत वरी जेल में वञी विधनि ऐं उनखे ॾाढो ईअं इल्ज़ाम हयनि नज़ीर जे केस खां रफ़ा दफ़ा करण लाइ, छाकाणि जो उनखे इहा ख़बर न हुई त हे सियासी को माण्हू हुयो जंहिंखे टॉर्चर करे शहीद कयो आहे ऐं हुनखे का पैसनि जी ऑफर ॾिनी आहिनि शायदि, ऐं पोइ न ॾिननि त पोइ हिननि जी का अणबणत थी पई। पोइ वरी हे जेल में वियो त जेल में डॉक्टर शफ़क़त अब्बासी जो चवणु आहे त उते पोइ हिन वञी मिलियुसि। पोइ हुनखे चई त तूं असली पोस्टमार्टम रिपोर्ट ॾे हा न। चई बसि मूंखे हिननि उन टाइम ते एतिरो टॉर्चर कयो मां न ॾेई सघियुमि, पर नज़ीर जे जिस्म ते 12 ज़ख़्म न हुआ, 120 ज़ख़्म आहे। 120 मां बि हिननि ॿुड़ी हटाए करे तव्हांखे 12 ॿुधायो आहे। पोइ डॉक्टर शफ़क़त पुछियोसि त भला पोइ उहा रिपोर्ट किथे आहे?
चयो उहा मुंहिंजी भेण जे घर आहे। पोइ असां इहो हाणे जॾहिं वरी बेनज़ीर आई हुअ 2000 हिन में जॾहिं PP हुकूमत आई हुई त डॉक्टर शफ़क़त अब्बासी सेक्रेटरी हो, त तॾहिं असां वञी पुछा कराईसीं। मां हुयमि, डॉक्टर जब्बार हुयो, असां वियासीं त पोइ उन्हनि इहा ॻाल्हि कई त चई उन डॉक्टर पोइ आज़ादु थी वियो ऐं उनजी डेथ थी वई, पर उन ॿुधायो त उन जी भेण खे उहा ओरिजिनल पोस्टमार्टम रिपोर्ट आहे जेका भेण लंडन में हाणे रहे थी। हाणे उन्हीअ खे केरु ॻोल्हे कीअं ॻोल्हे इहा ईअं माना थी आहे। पर उन डॉक्टर जंहिं पोस्टमार्टम कयो डॉक्टर केसर रसूल हुयो, डॉक्टर मजीद हुयो हिकिड़ो, ऐं उन डॉक्टर मुस्तनसर नालो ॿुधाई त उहो हुयो जंहिं वटि रिपोर्ट हुई। ऐं पोइ उन चयो त चई 120 ज़ख़्म हुया जिस्म ते। पोइ अव्हांजी ज़िंदगी जो छा थियो हाणे पॉलिटिक्स में? त पोइ मां इहो थोरो घणो सरगर्म हुयमि। मां एज़ अ स्टील मिल एम्प्लॉई टीचर्स एसोसिएशन में मां तमामु घणो एक्टिव रहियमि। शाह लतीफ़ टीचर्स एसोसिएशन जेसिताईं मां गवर्नमेंट में हुयमि 3 साल। ऐं उन खां पोइ जॾहिं मां स्टील मिल में वियमि त एज़ अ पाकिस्तान स्टील मिल एम्प्लॉई पोइ मां उते पहिरियां वर्कर्स यूनियन सां बि गॾु हुयमि। पोइ वरी मां ऑफिसर थी वियमि त वॉइस ऑफ ऑफिसर्स एसोसिएशन जी पाकिस्तान स्टील जी बाक़ाइदा मां इलेक्ट थी आयमि। 2 मुक़ाबले में बि हुया, मां जॉइंट सेक्रेटरी हुयमि। ऐं पोइ असां इहो जेको स्टील मिल जे प्राइवेटाइज़ेशन जे ख़िलाफ़ु जेके एहतजाज हुया उन्हनि में मां सरगर्म रहंदी हुयमि। पोइ चार्ज शीट मिलंदी हुई, शोकास मिलंदा, सभु कुझु, कंहिंजी बि मां परवाह न कई। ऐं पंहिंजे साथियुनि सां गॾु आख़िरी वक़्त ताईं मां स्टील मिल जे हिकिड़ी वेड़ विढ़ंदी रहियसि। ऐं पोइ आख़िर में मां रिटायर थी वियमि। रिटायर थियण खां पोइ डॉक्टर साहब जी मूं ते तमामु वॾी महिरबानी आहे त हुन, छाकाणि जो असां न अवा हिकिड़ी ज़ाती तौरु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां, अवा पोइ शादी कई? हा बिल्कुलु मां कई। उहा कीअं थी शादी? शादी ईअं थी त मुंहिंजी उन टाइम ते नंढी उमिरि हुई ऐं जेको आहे सो पोइ नज़ीर जी वालदा मूंखे चयो त तूं गुड लुकिंग आहे, नंढी उमिरि आहे, हीअ धीअ बि नंढड़ी अथई ऐं सुभाणे हीअ धीअ बि तुंहिंजी आख़िर जवान थींदी त पोइ तूं कीअं कंदी। ऐं नज़ीर ज़ाहिर आहे हिकिड़ो मिसकीन माण्हू हो, मूं वटि रहण जे लाइ घर बि कोन हुयो, सोर्स ऑफ इनकम बि न हुयो तंहिं टाइम ते। त मां उहो ई त तव्हांखे ॿुधायमि त पोइ मां पंहिंजी एजुकेशन मुकमिल करे मां पंहिंजो नौकिरी कई ऐं पंहिंजे पेरनि ते बीठमि। पर जेका मां शादी कई उन बि मूंसां इहा दगा कई। न इहा शादी कीअं थी? इहा शादी पोइ ईअं आहे त पार्टी जो इंचार्ज इहो मीर थेबो जंहिंसां पोइ मुंहिंजी मतिलबु शादी थी, हुन पंहिंजी रज़ामंदी ॾेखारी। मूंखे बि हिकिड़ो शेल्टर खपे पियो। नज़ीर जी वालदा बि मूंखे चयो, घणनि ॿियनि माण्हुनि बि चयो त भई सियासत तुंहिंजी पंहिंजी जाइ ते आहे। नज़ीर अब्बासीअ सां सभिनी जो साथी जीअं आहे तीअं तव्हांजो बि आहे, पर जेको आहे सो शादी करणु को जुर्म न आहे, तव्हांखे हिकिड़ो समाज जो शेल्टर बि खपे थो। पोइ मां हिन सां शादी कई। पर हाणे ॾाढे ॾुख सां जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कई आहे त मूंखे ॿुधाइणो थो पवे त उहा शादी मुंहिंजी जेका आहे रुॻो वधि में वधि 2 साल हली। औलाद उन मां आहे? औलाद उन मां हिकिड़ो पुटु आहे। ऐं पोइ ॿियो कंहिं मूंसां दुश्मनी न कई, मुंहिंजी भेण नूर निसाई कई। पर तव्हां जॾहिं मीर थेबे सां शादी कई आहे त तव्हांजी अंडरस्टैंडिंग हुई? पार्टीअ में हिकिड़ो ज़ाहिर आहे उहे त ॿई गॾु हुआ न, पार्टीअ में रहंदा हुआसीं, पोइ अंडरस्टैंडिंग थी वई त भई हाणे हिकिड़ो साथी ओड़ो भला वठिणो आहे। जॾहिं हुन ॿियो रस्तो वरितो आहे हा त अव्हांखे ॼाण छा आहे? अव्हांजी मूंखे शक पवंदा हुआ, हे बि 15 ॾींहं 20 ॾींहं हलियो वेंदो हो ऐं मूंखे शक पवंदा हुआ हिन ते तमामु घणा त भई जेको आहे सो हे मतिलबु नथो अचे या ईद थिए थी त हलियो थो वञे। भला इन विच में तव्हां मीर सां ॻाल्हायो? ॾाढो असांजा पोइ बेइंतिहा जेका आहिनि से घणा झगड़ा त नथो चइजे, पर हलो छॾियो, उहो त ज़ाती थी वेंदो न वरी मामिलो। तलाक हुन ॾिनी या तव्हां जुदा थियो? न हुन ॾिनी, हुन अचानक मोकिली। जो मां इहो चवंदी हुयमि हिन ते, हिनखे चवंदी हुयमि त इहो ग़लति आहे ऐं मूंखे छा खपे, मूंखे हिकिड़ो समाजी तहफ़ुज़ खपे। ॿारु नंढड़ो आहे, माणिक सफ़ा नंढड़ो, तहफ़ुज़ जे लाइ मां शादी कई। को मूंखे ईअं मतिलबु इहो माणिक छा पढ़ियो आहे? माणिक दा हिते त मैट्रिक करे पोइ वरी माणिक खे बि अमेरिका वठी वियो, उते 4 साल गॾु हुआ?
न न मां हे असांजी अलहदगी थी चुकी, माणिक नंढड़ो इहो जो अलहदगी थी चुकी। हे मीर थिबो नूरीअ सां गॾु गुलिस्तानी जौहर में रहंदो हुयो। पोइ माणिक वरी मां जॾहिं पाकिस्तानी स्टील में ट्रांसफ़र थियो, सॼे ॾींहं जी मुंहिंजी हुते ड्यूटी हूंदी, त पोइ मां वरी जेको आहे सो माणिक खे पंहिंजे पीउ जे हवाले करे छॾियो त बाबा नंढड़ो ॿारु आहे 8-10 सालनि जो, हाणे मां हिन खे किथे रखां, मां त सॼे ॾींहं जी ड्यूटी कयां थी। पीउ हुनखे वठी वियो? हा, पीउ हिनखे वठी वियो। पोइ हिते पोइ मूंखे ख़बर पई त उहो नूरीअ सां ई गॾु रहे थो। पर हाणे मां चयुमि त भई ज़ाल मुड़ुस जो झगड़ो थी सघे थो, पीउ पुट जो त नथो थी सघे न। ऐं हुनजो वरी बि पुट ते हक़ु आहे, नंढड़े ॿार खे मां काॾे छॾे वञा हा। मूंखे पंहिंजो रोज़गारु करिणो हो ऐं इहो सॼो कुझु। पोइ मां स्टील मिल में जॉब कंदी हुयमि। पोइ अहिड़े तरीक़े सां करे पोइ वरी अचानक ख़बर थी पए त हे अमेरिका हलियो थो वञे ऐं हिन जूं सभु ज़मीनूं ॿमीनूं जेके हाणे मूंखे ख़बर पई त सभु ज़मीनूं वग़ैरह विकिणाए करे उहो पंहिंजे अकाउंट में रखाए करे माणिक जे नाले ते कुझु बि न रखियईं। जॾहिं त मूंखे पोइ हाणे ख़बर थी पवे त सभिनी चयो बाबा जॉइंट अकाउंट में अॼु पुट जे नाले ते त कुझु हुजे हा न, है न। हाणे हुन जा पंहिंजा मयार आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। पर बहरहाल अहिड़े तरीक़े सां जेको सफ़र ज़िंदगीअ जो आहे उहो मां थी कटियां वेठी। पोइ मां तव्हांखे जीअं ॿुधायो त जॾहिं मीर थिबे जी इहे रवैया ॾिसी करे ऐं इहे सॼो पार्टी बि ख़तमु थी वई, पोइ मां पंहिंजी जॉब कई। जॉब करण खां पोइ मां पंहिंजो इहो सॼो जेको आहे सो सॼी ज़िंदगी मां पंहिंजी पोइ पाण ठाही, पंहिंजा ख़र्च कया सॼो। ऐं मां जीअं तव्हांखे ॿुधायमि त मां रिटायर थियमि त हे प्लाट बि वठी छॾियो, हे मां अॼु जंहिं छित जे हेठां वेठा आहियूं घरु ठाहियो। ऐं हिन में मूंखे काफ़ी पोइ दोस्तनि साथियुनि मुंहिंजो साथ बि ॾिनो, साथियुनि। ऐं उन्हीअ जा हाणे मूंखे झलियल आहे त उहो नाला न छॾियो, नाला न ॾियो। हा, सो बहरहाल मूंखे साथ ॾेई करे मूंखे तहफ़ुज़ घर जो ॾिननि। मथे वारो घरु आहे, उन्हीअ में मुंहिंजो थोरो घणो धीअ बि मुंहिंजो साथ ॾिनो। सो हाणे अव्हांखे नज़ीर मां ज़रका ऐं मीर मां माणिक अमेरिका हो, पोइ अमेरिका मां आयल आहे, पोइ वरी अॼुकल्ह हिते तव्हां हिते रहो था। हा, हुते एक्सीडेंट थी पियो हुयुसि, हुनजी मंगणी न थी आहे, सोशल मीडिया उन्हीअ जे करे पोइ हिते अची हिन जो असां इलाज वग़ैरह करायो आहे। हाणे जेको आहे सो काफ़ी बहितर आहे। हाणे हिन जी एजुकेशन बि उतां जी आहे, सिटीज़नशिप बि उतां जी आहे। हाणे जेकॾहिं हे उते वेंदो त पंहिंजी जॉब कंदो, हिते त ज़ाहिर अचे थो मां न कंदो, ॾुखियो थींदो। आख़िरी ॻाल्हि ॿुधायो, कम्युनिस्ट पार्टी छा हुई ऐं छा साबित थी? अदा ॾिसो, मां इन मामले में कम्युनिस्ट पार्टी मुंहिंजी पंहिंजी पार्टी हुई ऐं कम्युनिस्ट पार्टीअ खे मां ग़लति न चवंदसि, छाकाणि जो कम्युनिस्ट पार्टीअ खे मां हसन नासिर जे हवाले सां सुञाणा थी, कम्युनिस्ट पार्टीअ खे मां नज़ीर अब्बासी जे हवाले सां सुञाणा थी। तव्हांजो लीडर त जमाल लखवी साहब आहे। अदा ॾिसो, इहे नाला त पोइ हाणे मां इन्ही ते अचां। कम्युनिस्ट पार्टी खे मां उन हारियुनि ऐं मज़दूरनि सां सुञाणा थी जेके पंहिंजे जाखोड़ कंदा रहिया। अदा भली कंहिंजो बि रहे, हा न। ऐं उन्हीअ खां पोइ जेको आहे सो मां कम्युनिस्ट पार्टी खे उन्हनि माण्हुनि जे हवाले सां सुञाणा थी जिन कोड़ा बि खाधा, जेल बि काटिया, जिन जे घरनि जूं मां मुफ़िलसियूं ग़रीबियूं बि ॾिठियूं, हा न। ऐं ख़ुदि मां पंहिंजो जेको ज़िंदगीअ जो सफ़र आहे मां उन्हीअ कम्युनिस्ट पार्टीअ खे सुञाणा थी। हाणे उन्हीअ में पोइ कुझु रवैया ऐं कुझु माण्हुनि जा इहे ज़रूरु अहिड़ा रुझान पैदा थिया। मां इन्हीअ शइ खां न लवाईंदसि आख़िर के सबबु हुया जो पार्टी टुटी न त पार्टी छो टुटी। जेका ॻाल्हि मां तव्हांखे शायदि शुरूअ में कई त पार्टियूं हथऊं जान ॾींदियूं आहिनि। जेकॾहिं केरु पार्टीअ में शहीद थी वेंदो आहे त उहे हिकु क़िस्म जो पार्टियूं मज़बूत थींदियूं आहिनि। इहो मूंखे ॾुखु आहे, अॼु ॾींहं ताईं आहे। मां केतिरा दफ़ा चयो आहे त मूंखे इहो शदीद ॾुखु आहे त जंहिं पार्टीअ में नज़ीर अब्बासी शहीद थो थिए, हसन नासिर माज़ीअ में शहीद आहे, ऐं जंहिं पार्टीअ जी हिकिड़ी एॾी वॾी स्ट्रगल आहे, नौजवाननि जी जदोजहद आहे, नौजवाननि जूं सज़ाऊं आहिनि, गुरबत आहे, मुफ़िलसी आहे, उहा पार्टी आख़िर छो थी टुटे? ऐं छो थी जॾहिं टुटे त पोइ जॾहिं तारीख़ जे असां उन्हीअ धारा खे ॾिसूं था त कार्ल मार्क्स जीअं चयो आहे त पंहिंजे माज़ीअ जे ग़लतियुनि मां सबक़ु सिखो। पर जे इहो सबक़ु सिखियलु हुजे हा त शायदि पार्टियूं न टुटे हा।
है न। ऐं पार्टीअ खे टोड़ण में ज़रूरु के अहिड़ा रवैया हुआ, उन्हीअ जो नालो एक्स हुजे, वाई हुजे, ज़ेड हुजे, केर बि हुजे, है न। मूंखे हिन महिल हैरानी थी वठे, रिसेंटली कंहिंजी डेथ थी आहे जे पार्टीअ जो सरगर्म हुयो, काॾां हो पार्टीअ जो सरगर्म उहो माण्हू? उहे माण्हू त ॿाहिरि वञी पंहिंजो वक़्तु गुज़ारिया हुननि, पंहिंजूं अयाशियूं कयनि, ऐं अॼु उहे अची हिते जेकॾहिं तव्हां सां प्रेस क्लब में या किथे बि नारा था हणनि त पार्टी जा सरगर्म हा। हमीदा घांगरो पोइ केरु आहे? जेका ॼाम साकी फटफीडर तहरीक में, हारियुनि जी तहरीक में वञे थी, कॉलेज जे मुतालबे में मेरापुर मां गिरफ़्तार थिए थी, नारा जेल थी वञे, ॼाम साकी जी आज़ादीअ जे लाइ रीगल चौक तां गिरफ़्तार थी सखर जेल में वञे थी, प्रेगनेंट बि आहे, है न। ऐं वञी करे उते 2 महीना उते जेल में रहे थी, 3 महीना। त जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ जो इहो सफ़र कटियो आहे त कॾहिं मां जेल में आहे त कॾहिं नज़ीर जेल में आहे, है न। 2.5 सालनि जो जेकॾहिं तव्हां इन जी कैलकुलेशन कंदो त असां टोटली को 2-3 महीना ॾींहं राति जे हिसाब सां कयो मस गुज़ारिया आहिनि। पर मां नज़ीर खे पंहिंजे सोच जो, पंहिंजे नज़रिए जो, पंहिंजी फ़िक्र जो, पंहिंजे मोहबत जो हिकिड़ो सरमायो थी सम्झां। पोइ उन ते कब्ज़ो थियो छा? कंहिं ते? उन सॼे सोच, नज़रिए, सरमाए ते? अदा इहो टुटी वञणु कब्ज़ो आहे न। कंहिं कयो? अदा जेको तव्हां पाण ॾिसो था न उहे नाला खणो न। न मां नाला छो खणां? कंहिंजा नाला खणां? केतिरा नाला खणां? मां उन्हनि जा नाला खणंदसि। अदा मां उन्हनि जा नाला खणंदसि जेके मूंसां जदोजहद में गॾु रहिया। अख्तर हुसैन मूंखे इंटरव्यू में चयो, जेको केरु बि भली अख्तर हुसैन असांजो पुराणो साथी आहे। अख्तर हुसैन हिन केस जो अखियुनि ॾिठो गवाह आहे। अख्तर हुसैन मूंखे ॿुधायो त जमाल लखवी क्राइम कयो। अख्तर हुसैन उन्हीअ लेवल ते, उन्हीअ टाइम ते जमाल लखवी सां गॾु रहियो हो। मां उन्हीअ टाइम ते उन्हीअ लेवल ते जमाल लखवी सां गॾु न हुयमि। अदा मां टोटल तनक़ीद थी कयां। एनालिसिस करे सघो था। एनालिसिस मां ईअं कयां थी न, तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ मां चयो त आख़िर कहिड़ा रुझान हुआ, उहे पुछां थो न, कहिड़ा रुझान हुया? उहे रुझान ज़रूरु अहिड़ा हुया जिन पार्टीअ खे पुछां थो न, उहा मूंखे न आहे ख़बर। उहा मूंखे न आहे ख़बर। मूंखे 1, 2, 3, 4 फ़र्द कहिड़ा इन्वॉल्व कंदव जिन पार्टी खे तबाह करण में? फ़र्दनि खे छो शामिल कयां? रोल रहियो। अदा मां इहो चवंदसि त हिकिड़ो नज़ीर अब्बासी जो क़त्ल आहे, ॿियो पार्टीअ जे टुटण जो क़त्ल आहे। इहो क़त्ल आहे, हू त आर्मी बि हिकिड़ो क़त्ल आहे न, पर हू त हे जनरल ज़िया जी आर्मी, ही केरु आहिनि? अदा मां हिकिड़ी ॻाल्हि ते इहो लिखियो हुयो त हिकिड़ो हूंदो आहे जेको तव्हां हथियारनि सां क़त्ल कयो था, हिकिड़ो क़त्ल उहो बि क़त्ल आहे जेको तव्हां सोच, फ़िक्र ऐं शऊर जो क़त्ल कयो। शऊर जो उहो क़त्ल कम्युनिस्ट पार्टी जे अंदरि कंहिं करायो आहे? अदा पोइ उहो उन्हीअ जी पोइ मूंखे न आहे ख़बर, है न। उन्हीअ जो मां छाकाणि जो एतिरी उन्हीअ हाई लेवल ते उन्हनि माण्हुनि सां गॾु वेठल न हुयमि, उन्हनि माण्हुनि सां मुंहिंजा जेके ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं हुयूं या कुझु थींदा। हाणे अख्तर हुसैन एडवोकेट जेका ॻाल्हि करे थो, ज़रूरु उहो दोस्ताना तरीक़े सां बि, ऐं इहे सभु जेके आहिनि से कचहरियूं बि थी सघनि। इंटरव्यू में न कचहरियूं थींदियूं हूंदियूं उन्हनि सां, इहे त पोइ उन्हनि जो जेको तजियो आहे सही हूंदो। मां उन खे ग़लति नथी चवां, पर मां उन टाइम ते हिकिड़े असांजी इज़त ऐं एतिराम वारो हिकिड़ो रिश्तो बि हूंदो हुयो, पर मां इहो नथी चवां त असां वटि लीडरशिप हूंदी। सिंधी माण्हुनि जे लाइ आख़िरी पैगाम ॾियो त अॼु जे हालतुनि में सिंधी माण्हू छा कनि? मां त बल्कि इहो ई चवंदसि त असां जेको आहे सो अॼु जी हालतुनि में असां डुगडुगी तमाशो न कयूं। ऐं हे पार्टियूं ॾिसो, मूंखे ॾुख थींदो आहे ॾाढो, चाहे उहे अदबी लेवल ते हुजनि, सियासी लेवल ते हुजनि, समाजी लेवल ते हुजनि, जेके बि आहिनि, जेको 4 माण्हू उथनि था ॿिए ॾिहाड़े ते उहो पंहिंजी कुनी पचाए करे वेही था रहनि। कीअं असां मुतहद थींदासीं जॾहिं असांजो नारो हिकु आहे, असां समाज जी तब्दीली चाहियूं था, असांजी सोच हिकिड़ी आहे, असां उन ग़रीब महिनतकश तबिके जी था ॻाल्हि कयूं। असां चऊं था त जेसि ताईं असां पंहिंजे तबिके में शऊर पैदा न कंदासीं तेसि ताईं जेको आहे सो असां समाज जी तब्दीली नथा करे सघूं। त मां सम्झां थी त अॼु जे दौर में जेका असां इहा विंदुर पैदा कयूं वेठा आहियूं, इहा विंदुर ख़तमु कयूं, हिकिड़ो हक़ीक़ी ऐं समाजी तब्दीलीअ जी सोच पैदा कयूं
ऐं मां जॾहिं इहे अॼुकल्ह सोशल मीडिया ते त अचे थो त असांखे तारीख़ में पढ़ियो आहे त ॿ क़ौमी नज़रियो हिंदुनि ऐं मुस्लमाननि जो। कहिड़ो बाबा, मुस्लमाननि ते उते सभई साल हुकूमतूं कयूं, कहिड़ा ॿ क़ौमी नज़रिया। उन्हीअ खां पोइ छिती तनक़ीद, हाणे केतिरा मां टाइम तव्हां वटि थोरो आहे नाला खणा, छिती तनक़ीद हाणे थिए थी त उन्हीअ छिती तनक़ीद असांजो अॻिते हली नसुल जो पैदा करे त असांजी इहा ज़िमेदारी आहे त असां उन्हनि खे उहो रस्तो ॾेखारियूं जेको उहा गुमराहीअ में न वञनि, उहो सफ़र न कटनि जेको असां माज़ीअ में कटे आया आहियूं। हमीदा घांगरो छो कंहिंखे चवे त हे ॾोहो आहिनि? हमीदा घांगरो का हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट कोन्हे का जेका जजमेंट वेही करे ऐं करे, पर समाज जॾहिं असांखे सभु कुझु सेखारे थो त उन समाज खां असांखे सही ऐं ग़लति बि सिखणु खपे। असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे मसलहत पसंदीअ मां कढी करे असां असली ऐं हक़ीक़ी तरीक़े सां असां उन्हनि खे ॿुधायूं, हा न। हदी अवांजी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो आहे। न महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो। न न हाणे त मां अञा न वरी ॿिए दफ़े ईंदुसि, हा बिल्कुलु हाणे तव्हां इन्हीअ खे कंटिन्यू कंदुसि। ही हुई मोहतरमा असांजी भेण अदी हमीदा घांगरो, ऐं हुनखे दिलि में ॾुख बि आहिनि, हुनजे दिलि दिमाग़ सॼो तारीख़ जे मुख़्तलिफ़ सचाइनि सां, मुख़्तलिफ़ सफ़रिंग सां भरियल पियो आहे। नज़ीर अब्बासी उनजो वॾे में वॾो ज़िंदा मिसाल आहे। उनजो वर हो ऐं 2.5 सालनि में क़त्ल थी वियो। पर अदी जेका आख़िर में ॻाल्हि करे थी त हाणे असां ही जेका तमाशो कयो वेठा आहियूं ऐं ॾेढ सिर जी मस्जिद ठाहे वेठा आहियूं, इहा ॿधी करणु न ॾींदी। ऐं पोइ तबिको हुजे, असांजो सॼो समाज हुजे, उनजे लाइ बहितर आहे त जे उन माण्हुनि खे गुमराह करण जे बदिरां जेका सची राह आहे उहा ॿुधाइणु बहितर आहे। नथा ॿुधाए सघो त चुप कयो, तमाशो न कयो। हीअ हुई अदी हमीदा घांगरो, हिन जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके उन ॾुखियूं कयूं आहिनि, कई ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके सवलियूं आहिनि सफ़ा, पर पोइ बि तारीख़ जे हिकिड़े रिकॉर्ड तौरु अदी खे शाबस हुजे, हुन हर ॻाल्हि सफ़ा सिधी करे अव्हांजे अॻियां असांजे अॻियां रखी आहे। लीडर टीवी जे पारां हिकु दफ़ो ॿीहर अदी जा थोरा त हुन असांखे टाइम ॾिनो, ऐं अव्हांजा बि थोरा जो अव्हां असांजो चैनल ॾिसो था ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो था। वॾी महिरबानी।